ओम शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। बाप जी संतान सदा खुश रहण वारी आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा दैवी गुणनि जी धारणा कंदा रहो। दैवी गुणनि जी धारणा करण सां छा थींदो आहे, असां मां जेका बि अवगुण हूंदा आहिनि उहे निकिरंदा वेंदा आहिनि ऐं दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी आहे। अवगुणनि खे कढी दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। बाबा चवनि था हर 5000 साल में हिकु बार मां आत्मा तव्हांखे अची करे दैवी गुणनि जी धारणा कराईंदो आहे। आत्मा में ई दैवी गुणनि जी धारणा थींदी आहे, शरीर में थोरी थींदी आहे। माण्हू कंहिंजे शरीर खे ॾिसी करे चईंदो आहे कि फलाणे जा इहे गुण, फलाणो अहिड़ो, फलाणो अहिड़ो, लेकिन शरीर थोरी गुण धारण कंदो आहे। माण्हू उन्हनि जे शरीर खे यादि कंदो आहे कि हा फलाणो ॾाढो सुठो समझदार आहे, लेकिन बाबा चवंदा आहिनि कि शरीर में धारणा त छोकी माण्हू शरीर खे यादि करे दुखी थींदो आहे न। हाणे कंहिं में ॾाढा सुठा गुण हुजनि, लेकिन माण्हू उन्हनि जे शरीर खे ॾिसी करे ऐं उनखे यादि कंदो हुजे कि हा फलाणे में ॾाढा सुठा गुण हुया न। माण्हू अगरि उनजे शरीर खे ॾिसी करे यादि कंदो हुजे कि फलाणे में ॾाढा सुठा गुण हुया त दुखी थींदो न। इन करे बाबा असांखे चवनि था कि हमेशह सोचो, हमेशह ये सोचे सम्झी करे करो कि आत्मा में गुण हूंदा आहिनि, शरीर में गुण न हूंदा आहिनि। शरीर त हड्डी मांस जो ठहियलु आहे। शरीर जा फीचर्स कंहिंजा कहिड़ा कंहिंजा कहिड़ा। माण्हू अॼु शरीरनि खे ॾिसी करे ई सभु कुझु करे थो न। ये विनाशी शरीर जी शिकिल, विनाशी शरीर पंहिंजे बुद्धि में उनखे विहारे वेठो आहे। वो चए थो कि मतिलबु शरीर खे विहारे वेठो आहे न बुद्धि में। त बाबा चवनि था कि तव्हां त आत्मा आहियो, शरीर थोरी आहियो। तव्हां त आत्मा आहियो। आत्मा त कॾहिं विनाश न थींदी आहे। आत्मा जो रूप त निराकार ज्योतिर्बिंदु आहे। आत्मा त निराकार ज्योतिर्बिंदु परम पिता परमात्मा जी संतान आहे न। आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु परमात्मा जी संतान। आत्मा परम धाम में रहंदी आहे। त आत्मा में ई सभु गुण संस्कार, शरीर खे हलाइण जी शक्ति सभु आत्मा में ई हूंदो आहे। शरीर त नश्वर आहे, शरीर त बिना आत्मा जे के कम जो ई न आहे न। भले शरीर केतिरो बि सुठो हुजे, केतिरो बि ख़ूबसूरत हुजे, केतिरा बि शरीर खे सोना गहना सुठा कपिड़ा पायो, त बि अॼु आत्मा शरीर मां निकिरी वई त शरीर कंहिं कम जो न आहे। माण्हुनि जे आत्मा खे न सभिनि खां ज़्यादा मोह पंहिंजे शरीर में हूंदो आहे। ॿियो उन देह जे संबंध जो बि माण्हुनि सां संबंध निभाईंदी आहे, उन्हनि में बि उनजो मोह हूंदो आहे न। जीअं उनजो पुटु, धीअ, पति, चीजियूं। लेकिन अगरि आत्मा सम्झे
कि ये मुंहिंजो शरीर त नश्वर आहे, मां त आत्मा पाठ थी वधायां हिन शरीर द्वारा, मां आत्मा हिन शरीर में वेही करे हिन संबंध सां इहो पाठ थी वधायां। कल्ह मुंहिंजो शरीर अगरि पुराणो थी वियो, हली न सघे, त मां केस सुठी रीति पाठ बि न वॼाए सघंदमि। माण्हुनि खे उहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि कि असांजो फलानो फलानो संबंधी, लेकिन असांखे सम्झणो खपे कि हिकु समय हूंदो आहे जॾहिं आत्मा ॿिए सां संबंध निभाए करे उहो पाठ वॼाईंदी आहे। समय निकिरी वेंदो। हाणे जीअं ॿार नंढो हुयो, माउ पीउ चईंदा आहिनि असां ॿारनि खे नंढपण मां एॾो पालियो, ईअं कयो। हाणे उहो आत्मा जो शरीर वॾो थी वियो न, हाणे उहो आत्मा जो शरीर वॾो थी वियो, उहा आत्मा पंहिंजो ॿियो पाठ थी वॼाए। असां अञा ताईं सोचो हुन ॿार जी ॻाल्हियूं, हुन ॿार जी चीजूं त ग़लति ई आहे न त उहो समय वापसि अचिणो आहे। पोइ माउ पीउ संबंधी चईंदा अरे असांजो त प्यारु आहे, असांजो त मोह आहे, त पर उहा चीज थोरी अची सघंदी आहे वापसि। ये तो टाइम वेस्ट आहे। छो जी माण्हू जीअं जीअं पंहिंजे जीवन में अॻियां वधंदो आहे न, त पुठियां वारी ॻाल्हियूं जल्दी भुलिजी वञे तॾहिं सुठो आहे। ॿई भुलिजी वञनि त हिकु भुलिजंदो आहे न त ॿिए खे, हाणे हिकु सम्झ जी ॻाल्हि आहे, भई ॿारु नंढो हुयो त ठीकु आहे, खेॾंदा आहियो, हुन खां पोइ वॾो त थींदो, भई वॾो बि थिए थो त तव्हां ई पढ़ायो था हुनखे, तव्हां ई हुनखे अॻियां वधायो था, तव्हां ई उन्हनि जी शादियूं करायो था। हाणे ॿारु अगरि उहे ई ॻाल्हियूं सोचंदो रहे, पहिरियों त हुनखे डांटे डांटे मारे मारे करे माउ पीउ वॾो थो करे कि न हाणे तोखे स्कूल वञिणो थी, हीअं करिणो थी, हीअं करिणो थी। ॿारु न वॾो थियणु चाहे त बि माउ पीउ हुनखे ज़बरदस्ती पहिरियों वॾो कंदा आहिनि कि वॾो थी हीअं कर हीअं कर। पोइ जॾहिं ॿारु ख़ुदि जो वॾो थी वेंदो आहे, ख़ुदि जी सम्झ अची वेंदी आहे, त उहे पुराणी ॻाल्हियूं, अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियूं सभु भुलिजंदो वेंदो आहे, पंहिंजे जीवन में अॻियां वधंदो आहे। त मोह जी बंदरी माउ पीउ जेका हूंदा आहिनि न, मोह जा बंदर ऐं बंदरी, बाबा माउ पीउ खे चईंदा आहिनि जेका ॿारनि में मोह रखी वेठा आहिनि उन्हनि खे चईंदा आहिनि मोह जी बंदर ऐं बंदरी। त ॾिसो माउ पीउ जो मोह जा बंदर ऐं बंदरी हूंदा आहिनि। हाणे ॿारु वॾो थिए त ख़ुशी थी, उनखे जीवन में अॻियां वधणु ॾियो, उहो जो चाहे सुठो करणु चाहे करणु ॾियो। पर माउ पीउ अगरि उनखे अञा ई हीअं चईंदा कीअं हुयो, नंढो हुयो, हीअं पालियो, त टाइम वेस्ट आहे न, फालतू ॻाल्हियूं आहिनि इहे त। पोइ ॿार खे वॾो ई न करो, हुनखे नंढो ई रखो। त बाबा चवनि था ॾिसो दुनिया में अगरि असां सोचूं, दुनिया में अगरि असां सोचूं कि हर हिकु चीज़ अॻियां वधणी आहे ऐं असांखे हर हिकु चीज़ भुलिजी करे अॻियां हलणो ई आहे, तॾहिं ई असांजो साम्हूं वारे जो भलो आहे। कुझु न कुझु त हर हिक खे पाइण लाइ छॾिणो ई हूंदो आहे। हाणे ॿार खे वॾो करिणो आहे त हुनजो बचपन असांखे बि भुलिजणो ई पवंदो, असांखे बि छॾिणो ई पवंदो। पोइ माण्हू बि चईंदा आहिनि न वीचारी जो मोह, पर इहे ग़लति आहे। असांखे इन्हनि अहिड़ी ॻाल्हियुनि खे बढ़ावो न ॾियणो खपे न, असांखे अहिड़ी ॻाल्हियुनि खे बढ़ावो न ॾियणो खपे कि हीअं न चइणो खपे हा उन्हनि खे बि इच्छा थींदी, माउ पीउ खे बि इहा उहा। पर ॾिसो जीवन में हर हिक जी पंहिंजे पंहिंजे जीवन जो पंहिंजो पंहिंजो भाग्य आहे। त कंहिंमें ॿारु किथे थो वॾो थिए, कीअं थो, छा थो करे, छा नथो करे, कोई छा थो करे, कोई छा थो करे। हाणे माउ पीउ चए की न मुंहिंजो ॿारनि सां त ईअं ई थिए, मुंहिंजा ॿार त ईअं ई ठहनि, त चलो उन्हनि जी इच्छा पूरी करण लाइ ॿार उहो कयनि बि, लेकिन ॿार त ख़ुशि न थियो न। बसि उन्हनि खे इन में ख़ुशी मिलंदी आहे असां माउ पीउ जो चयो वञे, पर असां आत्माऊं त पाठधारी आहियूं।
असां आत्माऊं त पाठधारी आहियूं, असांखे ओड़ो पाठ वॼाइणो आहे, असांखे इहो करण में मज़ो थो अचे त असांखे ईअं ई करिणो न। हर जनम में माउ पीउ जी इच्छाऊं पूरा कंदा रहंदासीं त पोइ असां आत्माउनि जी जो इच्छाऊं आहिनि उहो त कॾहिं असां पूरी न करे सघंदासीं। हा, भले ॿार खे इन में हुननि खे फल सुठो मिलंदो आहे, हा भई इहो मिलंदो आहे कि आज्ञाकारी ॿार हिन माउ पीउ जो चयो मञे, ईअं कई, परंतु हुन आत्मा जी जो इच्छा हुई उहो त हुन न कई न। त माउ पीउ त चलो बुढ़ापो थींदो त शरीर छॾे हली वेंदो, बाक़ी जीवन त हुननि खे जीअणो आहे न। त इन करे कॾहिं बि कंहिंखे मोह में फसाइबो न आहे, है न। अॼुकल्ह माण्हू भॻवान सां नथो जुड़े न, ॿिए कम में नथो जुड़े, बसि शुरू खां ई है न पहिरियों माण्हू सेखारींदा हुया न, बसि तुंहिंजो ॿार थी, हिनखे हीअं पालणो थी, हीअं करिणो थी, ॿार जे मोह में ई माउ पीउ खे पहिरियों फसाईंदा हुया पहिरियों खां ई। त बुढ़ापे ताईं बि माण्हुनि जे दिमाग़ में उहो ई ॿार 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 ॿार। पर समय जीअं जीअं चेंज थींदो आहे, पंहिंजी ड्यूटी पंहिंजी स्मृतियूं बि चेंज थियनि, पंहिंजा कम बि चेंज थियनि त असां जीवन में सुठी रीति अॻियां वधी सघंदा आहियूं। न त तव्हां बि परेशान त माण्हू बि परेशान। इन करे बाबा असांखे चवनि था कि पंहिंजे जीवन में असांखे सदा ई अॻियां वधिणो, सदा ई अॻियां वधी करे जीवन में असांखे सुठी रीति पाठ वॼाइणो, सदा ई जीवन में अॻियां वधी करे असांखे बेफ़िक्र थी करे, टेंशन फ्री थी करे, ख़ुशी ख़ुशी सां पाठ वॼाइणो ऐं ॿियनि में मोह न रखिणो। ॿियो आहे, बाबा चवनि था कि पंहिंजे अंदरि जो बि कमी कमज़ोरी आहे, जो बि अवगुण आहिनि, जो बि विकार बुराई आहे, जो बि असां पाप कया आहिनि, असांखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे कि हा मां हीअ ग़लति कयो, त असांखे उहा न बाबा खे परमात्मा खे सची सची ॿुधाए करे हुन सां क्षमा मांगणी खपे, परमात्मा खे सची सची ॿुधाए करे हुननि सां क्षमा मांगणी खपे। क्षमा मांगे करे पोइ असांखे जीवन में अॻियां वधिणो। हीअं न असां सॼो ॾींहुं पश्चाताप बि कंदा रहूं, असांखे क्षमा बि मांगणी आहे ऐं असांखे जीवन में अॻियां बि वधिणो आहे। पश्चाताप में पंहिंजो समय वेस्ट न करो न, लेकिन असांखे कुझु छिपाइणो बि न आहे। अगरि असांखे सुधरणो आहे त असां में कोई बि विकार बुराई आहे, असांजी भावना ख़राबु आहे, असांजी वृत्ति ख़राबु आहे, असांजी सोच ख़राबु आहे कंहिंजे लाइ बि, त असांखे उहो सची सची परमात्मा खे ॿुधाए करे हुनखे सुधारणो न, असांखे सची सची उहे ॻाल्हियूं परमात्मा खे ॿुधाए करे हुनखे सुधारणो आहे। पंहिंजी कोई बि आदत आहे, हीअं न हीअ त अहिड़ो ई आहे, हीअ त हीअं ई कंदो आहे, हीअ त अहिड़ो ई आहे, हीअ त सुधरंदो ई न आहे, हिन जो त अहिड़ो नेचर ई आहे, हिते त ईअं ई थींदो आहे, हिते त रोज़ ई लड़ायूं थींदियूं आहिनि, हिते त रोज़ ई इहे चिड़तियूं थियंदा आहिनि, ॿार त हूंदा ई अहिड़ा आहिनि। असांखे ईअं न करिणो, असांखे परिवर्तन करिणो। कोई माण्हू चए असांजा ॿार ईअं, त कोई चईंदो आहे ॿार त ईअं ई कंदा आहिनि, न ईअं चई करे असां उन्हनि खे बढ़ावो था ॾियूं। असांखे मन में संकल्प करिणो आहे कि हाणे सभु परिवर्तन थियणो ई आहे, इहे बि परिवर्तन थी वेंदा, इहे बि सुधरी वेंदा। त हिन रीति छा थींदो, असां सभिनि खे परिवर्तन कंदा हलंदासीं, असां सभिनि खे परिवर्तन, ख़ुदि बि परिवर्तन थींदा वेंदासीं ऐं ॿियनि खे बि परिवर्तन कंदा रहंदासीं। त असांखे ख़ुदि खे ऐं सर्व खे परिवर्तन करे करे हलणो ई आहे। त बाबा असांखे चवनि था कि हाणे परिवर्तन करो, ईअं न चओ हीअ त अहिड़ो ई आहे, हीअ त अहिड़ी आहे, हीअं त थींदो ई आहे, न, हाणे खां न थींदो,
हाणे खां पूरी दुनिया में सभु माण्हू उहो ई कंदा जो परमात्मा असांखे श्रेष्ठ मत करे। सभु परमात्मा जी श्रेष्ठ मत ते ई हाणे कमु कंदा। ईअं असांखे संकल्प करणो खपे कि भई सभी भॻवान जी ही मत ते कमु कंदा, सभी भॻवान जी मत ते ई हलंदा, कोई बि पंहिंजी मत ते न हलंदो। ये संकल्प करण सां छा थींदो कि सभु परिवर्तन थी वेंदो। त बाबा चवनि था कि हाणे परिवर्तन करो ऐं पंहिंजे अंदरि जो बि कमी कमज़ोरी आहे, जो विकार बुराई आहे, उन्हनि खे जांचे करे बाबा खे ॿुधाईंदा वञो कि मुंहिंजे अंदरि इहो अवगुण आहे, मुंहिंजे अंदरि इहा बुराई आहे, मुंहिंजे अंदरि इहा कमी कमज़ोरी आहे। पढ़ाई करे स्वयं खे गुणवान ठाहींदा वञो। बाबा जो असांखे शिक्षायूं ॾियनि था कि हीअं करो, हीअं करो, हीअं करो। हीअं पढ़ाई पढ़ी करे पंहिंजे पाण खे गुणवान ठाहींदा वञो, पंहिंजे अंदरि गुणनि जी धारणा कंदा वञो। अहिड़ो कोई कमु न थिए असांखां जंहिंजे कारण बाबा जी निंदा थिए। अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जंहिंजे कारण परमात्मा जी निंदा थिए। न त माण्हू चईंदा न कि अरे त हेॾो भॻवान खे मञण वारा बि हीअं था करनि, त ही निंदा थी वई न। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना हद जी रॉयल इच्छाउनि सां मुक्त रही सेवा करण वारा निस्वार्थ सेवादार वेठा। बाबा चवनि था जीअं मां ब्रह्मा कर्म बंधननि खां मुक्त रहियो न, ब्रह्मा अर्थात पवित्र आत्मा। जॾहिं शिव बाप हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न त जे तन में ईंदा आहिनि उनखे पवित्रता जी प्रतिज्ञा कराए करे उनखे ब्रह्मा नाम ॾींदा आहिनि। ब्रह्मा केरु हूंदो आहे? पवित्र आत्मा। त हिन दुनिया में त सभु पतित आत्मायूं आहिनि, लेकिन जॾहिं परमात्मा जी श्रीमत ते हलण लाइ असां पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहियूं, असां परमात्मा जी श्रेष्ठ मत के मन वचन कर्म धारण करे हलंदा आहियूं त असांजे जीवन में असां छा थी वेंदा आहियूं? असां ब्रह्मण थी वेंदा आहियूं। त परमात्मा असांखे शिक्षा ब्रह्मा तन में अची करे ब्रह्मा असांखे शिक्षा ॾिनई कि तव्हांखे कर्म बंधननि सां मुक्त थियणो आहे, कर्म बंधननि सां मुक्त थियणो आहे। कर्म कंदे हुए बि असांखे हुनजे बंधन में न अचिणो। हीअं न कर्म बि थी वियो त बि असांखे उहो कर्म खींचंदो, खींचणो न खपे। बाबा चवनि था जीअं ब्रह्मा बाप कर्म जे बंधननि सां मुक्त न्यारो ठहिण जो सबूत ॾिनई, सिवाइ असांखे न सिर्फ़ु इहो करिणो कि असांखे परमात्मा जी यादि में रही करे कर्म करिणो, कर्म जे बंधन में न अचिणो। कर्म कयो, कर्म जो परिणाम सुठो या बुरो जो बि हो, परमात्मा जी यादि में कर्म करो, हुनजो परिणाम परमात्मा ते अर्पण करो ऐं बसि वापसि खां पंहिंजे कर्म में पंहिंजो ॿियो कर्म कंदा हलो। त बाबा असांखे चवनि था ईअं असांखे न कर्म कंदे हुए बि हुनजे बंधन सां मुक्त रहणो। देह जो बंधन, देह जे संबंध जो बंधन, इन्हनि सभिनि सां असांखे मुक्त रहणो आहे। सेवा कर्म कंदे हुए बि स्वार्थवश कर्म न करिणो। कई माण्हू कर्म कंदे हुए बि न ख़ुदि जो फ़ाइदो ॾिसंदा आहिनि कि भई असांजो छा फ़ाइदो आहे। स्वार्थ हूंदो न, स्वार्थवश कर्म कंदा रहंदा आहिनि त बाबा चईंदा आहिनि कि कॾहिं बि आहे न असांखे स्वार्थवश कर्म न करिणो कि मुंहिंजो नाम थिए, मुंहिंजो मान थिए, मूंखे ॾाढो माण्हू सुठो चवनि, हिन खे न चवनि मां ॾाढी सुठी आहियां। ऐं कॾहिं माण्हू इहे बि कंदा आहिनि भई कि मुंहिंजो सुठो थिए, हिन जो ख़राबु थिए।
त इन करे बाबा चईंदा आहिनि की असांखे कॾहिं बि स्वार्थवश कर्म न करिणो आहे। अगरि असांजी कुझु कर्म करण जी इच्छा बि आहे न त हा मां ईअं करां उहो बि हिसाब किताब थी वेंदो। असां जीवन में आया आहियूं कर्म करणु, कर्म कंदा हलो, फल जी इच्छा न रखो। ठीकु आहे, असां ईअं प्लान ठाहियूं था, थी वियो त ठीकु आहे, न थी वियो त ठीकु आहे, है न। कंहिं बि ॻाल्हि में असांखे पाण खे बंधन में न बंधिणो आहे। भई अहिड़ो बंधन में न बंधिणो आहे असांखे कि असांखे अंत घड़ी भॻवान जे सवाइ उहो यादि अचे। असांखे अहिड़ो पंहिंजे पाण खे बंधन में न बंधिणो आहे। सभु बंधन, सभु कुझु कंदे हुए न कंहिंजे बि बंधन में न फसो। तव्हां पंहिंजी घर गृहस्थी बि संभालो था, ॿार बि संभालो था। अॼुकल्ह त माण्हुनि जी हलंदे हलंदे शरीर छॾनि था, है न। हलंदे हलंदे माण्हू शरीर छॾे करे हली वेंदा आहिनि। त पोइ किथां कहिड़ा ॿार, कहिड़ा घर, कहिड़ो उहो, तंहिंखां सुठो त माण्हू सॼो ॾींहुं ॿार घर पति पत्नी करे थो, पर शरीर छॾे थो त कुझु खणी थो वञे। त इहे माण्हू एॾो कुझु ॾिसनि था, सम्झनि था, त बि ईअं नथा सोचनि कि असां सां गॾु बि थी सघंदो आहे। अॼु इंसानु ईअं नथो सोचे कि भई इन सां थियो त मूंसां बि थी सघंदो आहे, त मां छो उन्हनि सां मोह रखां। त इन करे सुबुह खां राति ताईं खेल खेॾो। भई इहे आत्माऊं, इहे माण्हू आहिनि जंहिंसां मूंखे खेल खेॾणो, उन्हनि सां खेल खेॾंदा रहो, कंहिंमें बि ममत्व न रखो। न त असां छा आहे कि जीवन में हर घड़ी जो आनंद न वठी सघंदा आहियूं। अॼु माण्हू आहे, कल्ह न आहे, हिकु सेकेंड जो बि भरोसो न आहे। त असांजो त कई माण्हू त कंहिंजे शरीर छॾण खां पोइ या कोई केरु परे हली वियो या लड़ाई झगड़ो थी वियो त उन्हनि जो जीवन ई उनखे ख़ाली लॻंदो, छो जो उन्हनि उनखे पंहिंजो संसार ठाहे रखियो। न कई माण्हू माता पिता जा ॾाढा उहो हूंदा आहिनि, चईंदा आहिनि असांजा माता पिता ईअं उहो, पर हर हिकु आत्मा कंहिंखे न कंहिंखे शरीर ॾींदी आहे। असांखे उन्हनि शरीर ॾिनो, हुन लाइ शुक्रिया। पर ईअं थोरी कि असां बसि पंहिंजो जीवन, असांजा माउ पीउ हली विया त बसि पंहिंजो जीवन उन्हनि जी ग़म में बिताए छॾियो। त ही दुनिया आहे, कर्म क्षेत्र आहे, माण्हू कर्म करणु आयो आहे, त असांखे कर्म कंदे रहणो आहे। छा मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति अच्छा स्लोगन आहे, वाइदे खे फाइल में न रखो, वाइदे खे फाइल में न रखो, फाइनल करे ॾेखारो। माण्हू कई बार न भॻवान सां वाइदा कंदा आहिनि, मां ईअं कंदमि, कंदा कुझु न आहे। त बाबा चईंदा आहिनि कि जो मूंसां वाइदा कया अथव न उनखे हाणे प्रैक्टिकल में लाहियो। सिर्फ़ु वाइदा करण में टाइम वेस्ट न करो, प्रैक्टिकल में लाहियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ओम शांति दीदी। ओम शांति। इधर 5 4 2 2 3 6 5
खेलो दिन मजा आयो